मुख्य मेहमान असांजा सभई असांजे लाइ त सभु अज़ीम आहिनि, सभु असांजा महिमान तमामु हीअ भेट करणी मुश्किल हुई त इन्हनि मां केरु मुख्य इन जे लाइ मुंहिंजे लाइ सभु मुख्य महिमान आहिनि, तमामु मोतबर शख़्सियतूं अॼु असांजे महफ़िल जी रौनक़तियूं आहिनि। असांजी अॼु जी इन निशस्त जो अहम ख़िताबु डॉक्टर सिकंदर शोरो साहब असांजे हिन धरती जामशोर ज़िले जो उहो सियासी रहनुमा आहे जंहिं हिकिड़ी दिलेरी, हिकिड़ी बहादुरी, हिकिड़ी जुरतमंदी, अॾोलाइप, इंसान परवरी, इंसान दोस्ती, ग़रीब परवरी ऐं इंतिहाई हुनजी जेका महिनत आहे, जेको लगन आहे, मूं 5 सालनि जे सफ़र में हिन खे ॾिठो आहे। डॉक्टर साहब जी माण्हुनि सां जेका मोहबत आहे, माण्हू जीअं न दीवाना ऐं परवाना हिन जे साम्हूं चारों तरफ़ नज़र अचनि था। असांजो दोस्त मलिक चंगेज़ खान कोहिस्तान में असां ईअं माण्हुनि जो महबूब ॾिठो आहे ऐं कोटड़ी ऐं जामशोर में डॉक्टर सिकंदर शोरे जे शख़्सियत खे मूं ईअं माण्हुनि जे दिलनि ते राज कंदड़ ॾिठो आहे। यकीनन इहा हुनजी ग़रीब परवरी आहे, इहा हुनजी मोहबत आहे। आउं हुनखे सलाम पेश कयां थो ऐं तव्हांखे चवां थो हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं वॼाए हुनखे दाद ॾियो। ऐं डॉक्टर साहब जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, हेॾी सारी अलाए केतिरियूं दावतूं हुनखे मिस करणियूं पवंदियूं असां सां वेठा आहिनि। संदन वॾी महिरबानी, हिते जी माना हिकिड़ी सियासी ॾाढ मुर्सी वारी ताक़त एतिरो जामशोरे खे तबाह कयो आहे, एॾो बर्बादु कयो आहे। डॉक्टर साहब जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शमूलियत ते जामशोर जो आवाम उन ॾींहं ते जंहिं रैलीअ में, जंहिं अंदाज़ में डॉक्टर साहब जी आजियां कई, जेको जोश ख़रोश माण्हुनि जो हो, माण्हुनि डॉक्टर साहब तव्हां मां उमेद भाई आहे त इंशाअल्लाह तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शामिलु थिया हो त उन प्लेटफार्म तां जामशोर जे अवाम खे उहे सुख, उहे सुकून, उहे रोज़गार, उहे अमन, उहे सलामतियूं मोटाए ॾींदा। तव्हां सभिनी जी महिरबानी। असां गॾिजी इंशाअल्लाह डॉक्टर सिकंदर शोरो साहब जहिड़े अवामी लीडरनि जे अॻुवाणीअ में शेख अब्दुल्ला साईं जी जो ख़िताब ॿुधो, हिकिड़े उर्दू शाइर जो शेर है त वो खुश कलाम है ऐसा कि उसके पास हमें, वो खुश कलाम है ऐसा कि उसके पास हमें तवील रहना भी लगता है मुख्तसर रहना। त तव्हांजी सॼी गुफ्तगू खे बेहद दिलावेज़ कननि सां असां समात कयो, बेहद ख़ुशी थी। तव्हां ॾाढो शानदार ख़ूबसूरत ख़राज अक़ीदत, ख़राज तहसीन घोटनि खे बि पेश कयो ऐं सॼे मौज़ूज़ महिमाननि जे मान में बि इंतिहाई शानाइता लफ़्ज़ इस्तेमालु कया। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब ठाही हुई। पाकिस्तान खे जेकॾहिं तव्हां ॾिसो त मंशूर ॾियण वारी कास्ती आहे, जमहूरियत बेस्ड, असेंबली बेस्ड जेकॾहिं का असांखे सियासत सेखारी त पोइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। ख़िदमत जी जज़्बो असांखे सेखारियो त भुट्टे साहब सेखारियो, जेको असांजे लाड़काणे साह सेभाणे जी मिटी आहे। पोइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आहे। तव्हां ॾिठो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब हुजे या असांजी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुजे, हुननि पंहिंजे सिरनि जो नज़रानो ॾिनो आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे असां रूबरू ॾिठो, उनजो असां कवरेजिस कयूं। एॾी हसीन, एॾी नफ़ीस ख़ातून जेको भरिसां लॻे वञे त तव्हांजी दिलि ख़ुशि थिए त तव्हां पंहिंजी दुनिया जी कंहिं इंतिहाई मोतबर मानाइती हस्तीअ खे ॾिठो आहे। हूअं त नाज़ुक नार हुई, कंहिं शाइर चयो, पर शीहे जी दीवार हुई, पंहिंजे जलवे तजले में हैदर जी तलवार हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका क़यादत, जंहिंजे नक्श कदम ते ख़िदमत जज़्बे सां सच पुछो त जेके शख़्सियतूं असां दिलि सां था चऊं हलंदे ॾिठियूं, उन्हनि में असांजो डॉक्टर सिकंदर शोरो साहब जिन बि आहिनि। तव्हां सियासतदाननि खे अक्सर ख़ामोश ॾिसंदो या उनजी गुफ़्तगू घटि कंदा आहिनि, पर मूं सिकंदर साईं जिन खे पंहिंजे अदबी महफ़िलुनि में ॾिठो आहे। असांजे अदीबनि, शाइरनि जो जेकॾहिं बि दानिश्वरनि जूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि, हिमत खपे थी हेतिरे पब्लिक सां हिकिड़े इल्मी अदबी गुफ़्तगू आहे, हिकिड़े शाइर शान गुफ़्तगू करण जो अंदाज़ सच पुछो त जंहिंमें असां ॾिठो त साईं डॉक्टर सिकंदर साहब जिन आहिनि। बहादुरी, शुजात, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मोहबत, वरी उनजी प्लेटफॉर्म ते हिकु दफ़ो ॿीहर जज़्बे सां, मोहबत जे जज़्बे सां जॾहिं आया आहिनि त शमशेर लदरी साहब जो सिकंदर साईं शेर ते निगाहूं खणी दाद जे लाइ मुरकण जी कहिड़ी ज़रूरत, अवी आयो सुहिणा हुआ जी, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। सुभान अल्लाह। ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जंहिंजे 21 जून ते हुनजी सालगिरह हुई, हुनजी 70वीं सालगिरह हुई, तव्हीं बि उन पार्टीअ जा आहियो। न मुंहुं छुपा के जिए हम, ही पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे जेके बहादुर ऐं नक्श कदम ते हलण वारियूं शख़्सियतूं आहिनि, जेके भुट्टो साहिब जे नक्श कदम ते हलनि थियूं, जेके बेनज़ीर साहिबा जे नक्श कदम ते हलनि थियूं। असीं
आईंदड़ जेका इलेक्शन्स आहिनि, ईंदड़ जेका क़यादत आहे, उन में असीं तव्हांखे हिकिड़े बाहिम्मत, हिकिड़े ख़िदमत गुज़ार जी हैसियत में ॾिसणु चाहियूं था। इन करे चऊं था त न मुंह छुपा के जिए हम, न सर झुका के जिए, सितमगरों की नज़र से नज़र मिला के जिए, बस एक रात अगर कम जिए तो कम ही सही, यही बहुत है कि हम मशालें जला के जिए। तव्हां मशालूं जलाइण वारनि मां आहियो, अचो ऐं दिलि खोले ख़िताब कयो। डॉक्टर सिकंदर शोरो साहब। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई क़ाबिल एहतराम अॼोके इन काज जे सरबराह शेख अब्दुल्ला कोस्तानी, इंतहाई क़ाबिल एहतराम हिते इन पिंडाल में मौजूदु ऐं स्टेज ते मौजूदु सभिनी जे आइडियल शख़्सियत भाउ नसीर मिर्ज़ा साहिब, हिते वेठल घोट साहिबान, ॿिया सभई स्टेज ते पिंडाल में मौजूदु सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मूं तकरीर ॿुधी पे ऐं गौर सां ॿुधियूं पे, सभिनी तमामु सुठो ॻाल्हायो। शेख अब्दुल्ला कोस्तानी पंहिंजे ॻाल्हाइण में, तकरीर में सभिनी माण्हुनि जो केतिरा ई दफ़ा शुक्रियो अदा कयो, पर हक़ीक़त इहा आहे त असां सभिनी खे शेख अब्दुल्ला कोस्तानी जो शुक्रियो अदा करणु घुरिजे, जो पाण हिकिड़ी मशले राह खणी जेका निकिता आहिनि, हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो अथनि, हिकिड़ी जेका जदोजहद कई अथनि, हिकिड़ी समाजी ख़िदमत कई अथनि। हूअं बि ज़िंदगी गुज़ारण जा ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। ज़िंदगी ते तक़रीबन जेके माण्हू गुज़ारनि पिया, या घणे क़दुरु जेके माण्हू गुज़ारनि पिया, उहे पंहिंजे लाइ ज़िंदगी गुज़ारनि पिया, पर उन सॼे माहौल में जेके माण्हू, चंद माण्हू जेके ॿियनि जे लाइ ज़िंदगी गुज़ारनि पिया, उन्हनि मां शेख अब्दुल्ला कोस्तानी हिकु आहे। शेख अब्दुल्ला कोस्तानी जे नाले सां जॾहिं कोस्तानी नालो अचे थो, तॾहिं जेको ॿुधे थो, नओं ॿुधण वारो शायदि इहो महसूसु करे थो त संदनि जे ख़िदमतुनि जो शायदि दाइरो कोहिस्तान ताईं या हिन ज़िले ताईं मौजूदु आहे। पर जॾहिं हिते हिन तक़रीब में शरीक थिया आहियूं, घोटनि सां तारीफ़ थियो त को घोट लाड़काणे मां बि आहे, नवाबशाह मां बि आहे, सखर मां बि आया आहिनि, त तव्हां ॾिसो त हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजी ज़ात खे छॾे करे, जेको हिन ग़रीबनि जे लाइ, हिननि माण्हुनि जे लाइ, हिन समाज जे हिन ॿूसट वारे माहौल में निकिरी पियो आहे ऐं हेॾे वॾे लेवल ते ख़िदमत करे पियो, असां हुनखे सलाम पेश कयूं था। अॼु जी इहा तक़रीब जे हवाले सां ऐं अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे सभिनी मेंबरनि खे, ख़ासि शेख अब्दुल्ला खे मुबारकबाद पेश कयां थो। ऐं हिते मौजूदु जेके अॼु जा हिन तक़रीब में जेके 56 घोट आहिनि, ऐं उन्हनि खे हिन पुरवकार तक़रीब, हिन शानदार तक़रीब में आऊं उन्हनि खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं पंहिंजे नेक तमन्ननि जो बि इज़हार ख़्यालु कयां थो। अलाह ताला संदनि जी हिन नई ज़िंदगी जे हर क़दम ते खेनि ख़ुशियूं नसीब करे, खेनि कामयाबियूं नसीब करे। यकीनी तौर ते ही जहिड़े क़िस्म जो क्राइसिस माहौल अॼुकल्ह हले पियो, मुआशी बदहाली आहे, बेरोज़गारी आहे, महांगाई आहे, माण्हू परेशान आहे, माण्हू पंहिंजे जियापे लाइ परेशान आहे, रोज़मर्रा जी ज़िंदगी में परेशान आहे, माण्हुनि जे गुज़र सफ़र जे हवाले सां परेशान आहे। उन दौर में जेकॾहिं ऐं उन टाइम ते ऐं उन माहौल में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा माण्हू थियनि, बेलोस माण्हुनि जी ख़िदमत कनि, मिसाल क़ाइमु कनि, त उहे पंहिंजी ज़िंदगी में हिकु सबक़ु बणिजी वञनि था। ऐं उहो सबक़ु के बाउंड्रीज़ ताईं न, उहो सबक़ु सभिनी जे लाइ, हर ज़िले, हर इलाइक़े, हर माण्हू, हर मकतबा फ़िक्र माण्हू लाइ, त हा ज़िंदगीअ जो जेकॾहिं असुलु मज़ो वठिणो आहे, ज़िंदगी जेकॾहिं गुज़ारणी आहे, त उन ज़िंदगी जो उहो हिसो जेको तव्हां ॿियनि जे लाइ गुज़ारींदो, दरअसल हक़ीक़ी ज़िंदगीअ जो रहंदड़ यादगार हसीन ज़िंदगी उहा ई आहे। असां जेके घोट हज़रात वेठा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी जो यकीनी तौर ते अहम ॾींहुं आहे ऐं हुननि ते बि ज़िम्मेवारी आहे। जेके दोस्त पहिरीं चई विया आहिनि त यकीनी तौर ते हुननि खे पंहिंजे उन लाइफ पार्टनर जो, जेके उन जी शरीक हयात आहिनि, उन्हनि जो ख़्यालु त करिणो आहे। ज़िंदगीअ में ज़िंदगी गुज़ारणु असल में जेको प्रैक्टिकल ज़िंदगी आहे, उहा हाणे ई शुरू थिए थी ऐं उन में
यकीनी तौर ते उहा टाइम उहे वक़्तु गुज़री वियो आहे। हाणे जेकॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस बि गॾिजी करे ज़िंदगीअ खे गुज़ारीनि प्रैक्टिकल लाइफ में, त अञा बि उहा ज़िंदगी सहूलियत वारी थी वञे थी, आसान थिए थी। सो इन हवाले सां ज़िंदगी जी जेको हक़ीक़त आहे उन में तव्हांजे लाइ इंतिहाई अहम मोड़ अॻियां अची वियो आहे ऐं उन में अलाह ताला खां इहा दुआ आहे त अलाह ताला तव्हांजी मदद कंदो। मूं कंहिं बुज़ुर्ग खां तकरीर वग़ैरह हूंदियूं आहिनि त उन में मूं ॿुधो पियो, उन बुज़ुर्ग खां इहो सवाल कयो त आउं बेरोज़गार आहियां, मूंखे छा करणु घुरिजे? त हिकदमि उन बुज़ुर्ग इहो जवाबु ॾिनो त तूं शादी कर। शादी उहो फ़रीज़ो आहे जेको तव्हांजे लाइ रिज़्क जा दर खोले थो। त रिज़्क जा दर तव्हांजे इंशा अल्लाह ताला हिन नेक अमल सां इहे रिज़्क जा दर खोलंदा। हा, सिर्फ़ु चवणु काफ़ी न आहे, महिनत करणु, महिनत फ़र्ज़ु आहे, महिनत तव्हांखे करणी आहे, जदोजहद तव्हांखे करणी आहे। का बि मंज़िल, का बि ज़िंदगी जी हक़ीक़त तव्हांखे महिनत खां सवाइ, जदोजहद खां सवाइ हासिलु नथी थी सघे। ऐं जेकॾहिं असां हिते तव्हां ॿुधंदड़ हुजो या असां तकरीर कंदड़ हुजूं या वरी हिन सोशल मीडिया जे दौर में जिते जिते मुंहिंजो आवाज़ु वञे या वरी चैनलनि खे ॾिनल गुफ़्तगू जेका असां कई आहे, आउं इहो पैगाम तव्हांजे हिन चैनल जे ऐं हिन मीडिया जे सोशल मीडिया जे तवसुत सां ॾींदुसि त असां या जेके उहे माण्हू जेके बि पंहिंजे जंहिं बि कैपेसिटी में आहिनि उन्हनि खे अॻियां वधणु घुरिजे। सरहदी वारनि खे हिन नेक अमल में पंहिंजो हिसो विझणु घुरिजे, कोशिशि करणु घुरिजे, जेको बि तामन थिए उहो करणु घुरिजे त जीअं ही नेक अमल, ही कार ख़ैर, ही अहिड़े तरीक़े जूं तक़रीबूं न सिर्फ़ु ही जेके अॼु जी तक़रीब आहे पर अहिड़े क़िस्म जूं ॿियूं केतिरियूं ई तक़रीबूं उन में, चाहे उहो अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन हुजे या उहा का ॿी तंज़ीम हुजे, उहे वधि खां वधि हिसो वठनि जीअं हीउ अमल अञा बि वॾे पैमाने ते, वॾी लेवल ते अञा बि ही पखेड़े सघिजे। यकीनी तौर ते असांजे जमहूरी पार्टी जा मेंबर आहियूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मेंबर आहियूं ऐं जेके बि उहे ज़िम्मेवार आहिनि जेके सोशल वेलफेयर सां तालुक़ आहे जिन जो, या वरी के ॿिए अहिड़े डिपार्टमेंट सां तालुक़ आहे, मुंहिंजी कोशिशि हूंदी त पंहिंजे उन्हनि दोस्तनि जे तावन सां असां कोशिशि कयूं त अहिड़ा जेके अमल थियनि था, अहिड़ियूं जेके गॾिजाणियूं थियनि थियूं, तक़रीबूं थियनि थियूं, इन्हनि जे लाइ असां गवर्नमेंट लेवल ते बि ॻाल्हायूं त उहो उन्हनि खे पेट्रोनाइज़ बि करे, उन्हनि खे सपोर्ट बि करे, उन्हनि जे लाइ हिन कार ख़ैर में उहे पंहिंजे उन्हनि ॾिनल फंड्स मां हिसो विझी सघनि। ऐं आख़िर में वरी तव्हां सभिनी जो शुक्रियो अदा कयां थो, ऐं शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जो बि शुक्रियो अदा कयां थो। संदन 2-3 दावतूं या 2 अहिड़ियूं दावतूं मूं मिस कयूं हुयूं, पर अॼु जे हिन तक़रीब में मूं इहो साण वाइदो कयो त आउं कहिड़े बि तरीक़े सां तव्हां वटि हूंदुसि, तव्हां वटि मौजूदु हूंदुसि, तव्हांजी तक़रीब में ईंदुसि। ऐं आयो आहियां, मुंहिंजी दिलि ख़ुशि थी आहे, पर ज़हन जा उहे ताक़ जेके शायदि बंदि हुजनि उहे बि खुलिया आहिनि ऐं उहे इन महफ़िल में, जेके हिन तक़रीब में या हिन जेके माण्हू ॻाल्हाए विया आहिनि, यकीन तौर ते इहो नियापो इहो ट्रेवल करे थो हिन सोशल मीडिया जे टाइम ते। मुंहिंजूं नेक तमन्नाऊं शेख अब्दुल्ला कोहिस्तानी सां आहिनि, हिते मुंहिंजूं सभिनी उन्हनि भाइरनि सां जेके अदीन सां जेको हिन में शरीक थिया आहिनि, ऐं पंहिंजे तरफ़ां उन्हनि जो शुक्रियो अदा कयां थो। ऐं हिते हिन तव्हांजे ख़ुशियुनि में शरीक थी ॾाढो मज़ो आयो ऐं उनखे 4 चंड जेके अदा मुंहिंजे भाउ नसीर मिर्ज़ा जा जेके लफ़्ज़ ऐं उन जूं ॻाल्हियूं हुयूं, यकीन पुछो त शुरू खां वठी उन्हनि खे ॿुधंदा रहिया आहियूं ऐं जॾहिं बि ॿुधो आहे उनखे नवाण सां ई ॿुधो आहे। संदन बि वॾी महिरबानी जो हिते आया। तव्हां सभिनी खे अलाह ताला ख़ुशि रखे, महिरबानी।